वालेकुम। अहिड़े क़िस्म जा सवाल अक्सर करे टेस्टुनि में ईंदा आहिनि त सभ खां पहिरियां जेको आहे उहो हिननि जे असां लॉजिक खे सम्झंदा आहियूं ऐं पोइ उन सवाल खे हल करण जी कोशिशि कंदा आहियूं। सवाल चवे थो इन टेस्ट 65% स्टूडेंट्स आर पास। हिकिड़ी टेस्ट आहे उन में 65% जेके ॿार आहिनि जेके शागिर्द आहिनि उहे पास थी विया आहिनि। इफ द नंबर ऑफ फेल्यूअर स्टूडेंट्स इज़ 420, व्हाट इज़ द नंबर ऑफ टोटल स्टूडेंट्स। हाणे असांखे जेके पासिंग जेके शागिर्द आहिनि उन्हनि जो तादादु नथो ॿुधाए, वरी ॿुधाए थो फेल्यूअर शागिर्दनि जो तादादु। चवे थो जेके शागिर्द फेल थी विया आहिनि उहे शागिर्द 420 आहिनि त टोटल स्टूडेंट्स जो तादादु केतिरो आहे। हाणे हिननि खे जेको आहे उहो पाण कहिड़े नमूने सां हल कंदा आहियूं, कहिड़ी लॉजिक इस्तेमालु कंदा आहियूं, अचो था ॾिसूं। हाणे सभ खां पहिरियां त कंहिं विषय जो टोटल जेको हूंदो आहे उहो 100% हूंदो आहे हमेशह। 100% मां जेकॾहिं 65% पास थी विया आहिनि त उहे असां कट कयूं, बाक़ी जेके बचंदा उहे बचंदा 35%। हाणे ॾिसो, हाणे असांखे जेको आहे उहो 35% जेके शागिर्द फेल थी विया आहिनि उन्हनि जो तादादु ॾिनो अथई 420। इन्हनि फेल थियल शागिर्दनि जी तादाद मां असां पास थियल शागिर्द टोटल शागिर्दनि जी तादाद असां मालूम करे सघूं था। उहो कीअं मालूम करे सघूं था? असां बिल फर्ज़ इहो अज़्यूम कयूं त उते जेके टेस्ट में वेठल जेके शागिर्द हुया उहे एक्स हुया, त 35% उन्हनि मां फेल थी विया आहिनि। 35% ऑफ हाणे 35% जेको आहे उहे टोटल शागिर्दनि जो उहो असांखे ॾिनो आहे, उहो ॾेई छॾियो अथई 420। जेकॾहिं हाणे ही 100 जेको आहे उहो हेठि हिते डिवाइड में आहे, हिन तरफ़ वेंदो त मल्टीप्लाई में वेंदो। हिते 35 जेको आहे उहो मल्टीप्लाई में आहे, हेॾे वेंदो त डिवाइड में वेंदो। सोले सिंपल में त 35/100 जेको आहे इहो हिन तरफ़ खणी वेंदासीं त इहो उलट थी वेंदो, 100/35 थी वेंदो ऐं एक्स हिते ई रहंदो। सो एक्स इज़ इक्वल टू 100/35 मल्टीप्लाई बाय 420। तो मां ॾिसां त हिन ते 5 जो टेबल हिन ते बि लॻे थो, हिन ते बि लॻे थो। 5 जो टेबल हिन ते 7 टाइम लॻंदो ऐं हिन ते जेको आहे उहो 20 टाइम लॻंदो। वरी ॾिसूं त हिते 42 आहे, 42 ते 7 जो टेबल लॻंदो आहे, 6 7 42 ऐं 0 हिन जो जेको बची पियो हेॾां पोयां इहो हिन 6 जे पोयां लॻाए छॾींदासीं त इहो थींदो 60। हाणे हिते मथे 60 बचा, हेठि जेको हिन जो छेद आहे उहो 1 थी वियो, 1 असां लिखंदा न आहियूं। सो हीउ जेको 60 ऐं हीउ 20, हाणे हिननि खे मल्टीप्लाई करण जो हिकिड़ो आसान तरीक़ो इहो आहे, हिन जो ॾहाको ऐं हिन जो ॾहाको ॿई पाण में ज़र्ब कयूं, छॾूं थींदा आहिनि 12 ऐं हिननि जे पोयां ॿिन्हिनि जूं जेके ॿुड़ियूं बची पियूं आहिनि उहे ॾेई छॾियूं। हाणे हिन जे पोयां बि ॿुड़ी बची पई आहे, हिन जे पोयां बि ॿुड़ी बची पई आहे, 2 ॿुड़ियूं थी वियूं, 2 ॿुड़ियूं हिते थी वियूं, यानी टोटल जेको तादाद आहे उहो स्टूडेंट्स जो जेको आहे उहो 1200 आहे, जंहिं मां 420 शागिर्द जेके आहिनि उहे फेल थी विया आहिनि। पास जो बि पाण कढी था ॾिसूं, पास जो असां खां पुछो कोन अथई, पर पास जो जेको आहे उहो असां कढी था ॾिसूं त घणो थींदो, उहो थींदो 780। 780 शागिर्द पास थी विया आहिनि ऐं 420 फेल थी विया आहिनि। उमेद आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे पंहिंजे दोस्तनि सां गॾु शेयर कयो, हिन प्रोफाइल खे जेको आहे उहो लाइक करणु न विसारींदा ऐं फॉलो ज़रूरु कंदा त जीअं तव्हांखे मुस्तक़बिल में अहिड़े क़िस्म जूं वीडियोज़ मिलंदियूं रहनि। थैंक यू वेरी मच।